रिपोर्ट नसीब अहमद ख़ासकली मलीर मानसरा कॉलोनी में बाबर कांटे जे वेझो वाक़िए ख़ांगी ऑयल फैक्ट्री जे ठेकेदार शौकत अली मुलाज़िमनि खे बरतरफ़ करे छॾियो ऐं तनख़्वाह बि ज़ब्त करे वरिती अथसि। बरतरफ़ थियल मज़दूरनि निसार अहमद जी अॻुवाणी में धरणो ॾिनो ऐं एहतजाजी मुज़ाहिरो कयो। कराची मलीर में निजी ऑयल फैक्ट्री जे मालिकनि ऐं ठेकेदारी निज़ाम ख़िलाफ़ मज़दूरी मुज़ाहिरनि प्ले कार्ड खणी मुज़ाहिरो कयो। धरणे में शरीक मज़दूर ॿुधायो त शौकत अली असांखे ज़बरदस्ती ड्यूटी तां कढी छॾियो ऐं असांखे तंग करे रहियो आहे। वधीक मज़दूरनि फैक्ट्री मालिकान खां मुतालबो कयो त असांखे पंहिंजी नौकरी ते बहाल कयो वञे। असां 2007 खां कमु करे रहिया आहियूं, असांखे परमनेंट नथो कयो वञे। हाणे असां लेबर कोर्ट में वञी पंहिंजो हक़ घुरंदासीं ऐं एहतजाज जो दाइरो अञा वधीक वधाईंदासीं।